इते मांखे ॿुधायूं त कोयटा समेत बलोचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात थी आहे। मच, बूलान, दश्त, खुजदार, ओथल, पशीन समेत ॿियनि शहरनि में भी बरसात पई आहे। बरसातुनि खां पोइ नदी नालनि में चाड़ अची वियो। हेठाहीं वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया आहिनि। बोलान, पिंजरा पुल में पाणी हेठि अची वई आहे। जकबाबाद कोयटा रोड बंदि थी वियो। ट्रैफिक मुअत्तल आहे। अहम ख़बर आहे, वहां खे अपडेट कई पिया। कोयटा समेत बलोचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात पई आहे। मच, बूलान, दश्त, खुजदार, ओथल, पशीन समेत ॿियनि शहरनि में भी बरसात पई आहे। बरसातुनि खां पोइ नदी नालनि में चाड़ अची वियो आहे। हेठाहीं वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया। बोलान, पिंजरा पुल पाणी हेठि अची वई। जकबाबाद कोयटा रोड बंदि थी वियो। ट्रैफिक मुअत्तल थी वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर आज़ाद बलोच। जी आज़ाद, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल ही बलोचिस्तान जो जेको आहे त मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ बरसात थी आहे। बरसात सबबि जेको आहे त कोयटा ऐं जैकमाबाद जो जेको रोड आहे उहो बोलान वारे इलाइक़े पिंजरा पुल वटि बंदि थी आहे, छाकाणि त नदी नालनि में बरसात सबबि चाड़ थी आहे। जंहिंखां पोइ जेको आहे त पिंजरा पुल वारो इलाइक़ो आहे उहा पाणी हेठि अची विया आहे, जंहिंजे करे कोयटा ऐं तव्हांजो जैकमाबाद वारो रोड आहे उहा मुकमल तौर पाणी हेठि अची विया आहे, जंहिंजे करे ट्रैफिक मुअत्तल थी आहे। मुसाफ़िर सख़्तु परेशान आहिनि। बलोचिस्तान के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हिन वक़्तु किथे हल्की त किथे तेज़ बरसात थी आहे। कोयटा समेत दश्त, खुजदार, उथल, पशीन ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ बरसात, किथे हल्की त किथे तेज़ बरसात थी आहे, जंहिं सबबि जेको आहे हेठाहीं इलाइक़ा उहे पाणी हेठि अची विया आहिनि। ऐं हिन वक़्तु बरसात जेको सिलसिलो आहे उहा मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जारी आहे। पर बरसात सबबि जेको आहे त जानी ऐं माली नुक़सान जो बि ख़दशो ज़ाहिर कयो वञे थो। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी आज़ाद अपडेट करण लाइ।